أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا أيها الكافرون لا أعبد ما تعبدون ولا أنتم عابدون ما أعبد ولا أنا عابد ما عبدتم ولا أنتم عابدون ما أعبد لكم دينكم ولي دين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سورة الكافرون मक्के पाक में नाज़िल थी। शायतों शट्रिय कलमा 99 हरफ आए। शुरू करिया तो सामने वाले अल्लाह ने ये को बाजारों है वडे रहमत वाला। कुल या अय्युहल काफिरून, हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिरन के चओ नमा अवां जे महबूदन जी इबादत तो करियां वला अंतुम आबिदून मा अअबुद, ऐं न अहीं मुंहिंजे महबूद जी इबादत था करियो वला अना आबिदुम मा अबदतुम, ऐं न मां अवां जे महबूदन खे पूजींदुसि वला अंतुम आबिदून मा अअबुद, ऐं न अवी मुंहिंजे महबूदन खे पूजींदो। लकुम दीनुकुम वलिय दीन, अवां जे लाइ अवां जो दीन आहे ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन आहे। इन सूरत शरीफ जो नाज़िल शान नुज़ूल मुफ़स्सिरीन हज़रात फरमायो आहे त मक्का जे मुशरिकन हिक जमात हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आई, जंहिंजा मुख्य मेंबर हारिस, खास, वलीद, उमय्या ऐं अब्द ऐं यगूस वग़ैरह। ऐं हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अची चयाऊं त असांजो दीन ऐं अवां जो दीन ॿई पाण में मिलायूं, पोइ जेकॾहिं अवां जे दीन में आख़िर आहे त उन सां असांखे बि हिसो मिलंदो, ऐं जेकॾहिं असांजो दीन सचो आहे त उन मां अवां खे बि हासिलात थींदी। तंहिं ते पाण फरमायूं त अल्लाह ताला पनाह ॾे, मां पंहिंजे अल्लाह सां कीअं शिरक कंदुसि। तंहिं ते कुफारनि चयो त भला असीं अवां जी ताबेदारी करियूं था ऐं अवी बि भलाई करे कॾहिं कॾहिं असांजे किन बुतनि जी पूॼा कंदा कयो। पाण फरमायूं त इंतज़ार करियो, उन बारे में अल्लाह ताला कहिड़ो हुकुम नाज़िल थो फरमाए। तंहिं ते हीअ सूरत अल्लाह पाक नाज़िल करण फरमाई, कुल या अय्युहल काफिरून। दुआए अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे रब साईं पंहिंजी बंदगी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रजबुल मुरज्जब जो महीनो हली रहियो आहे। हदीस पाक जे अंदरि अचे थो त रजब महीनो अल्लाह पाक जो महीनो आहे ऐं शौबान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मत जे लाइ मथा आहे। 4 महीना 12 महीननि में इज़त वारा आहे। अॻियां जेके मुशरिक काफ़िर हा पाण में जंग जिदाल कंदा हा, विढ़ंदा हा, 4 महीना इहे इज़त वारा पंहिंजूं तलवारूं
तीर कमानियूं जेके भी वेढ़ण जा औज़ार बस ॾिठो कंदा हा इन इज़त वारनि महीननि जे करे उन्हनि में हिकिड़ो रजबुल मुरजब महीनो आहे ऐं ॿियो ज़िलक़ाद टियों ज़ुलहज चौथो मुहर्रमुल हराम तो दुआ आहे रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे बि इन्हनि माह जी इज़त करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए तंहिंजे करे इन महीने रजबुल मुरजब में मुस्लमान खे ख़ुसूसन घुर्जे रब जी बंदगी करे गुनाह जा कम छॾे ॾे काफ़र हा बेदीन हा उहे भी इन 4 महीननि जो इज़त एहतराम कंदा हा जो पंहिंजे बदमाशी वारा कम छॾे ॾींदा हा मुंहिंजो मुस्लमान कीअं आहे कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो त इज़त वारे शयुनि जी काई इज़त कोन्हे न मस्जिद जो एहतराम आहे बस जेका शइ खणणी आहे चोरी करणी आहे त इहो एहतराम न आहे सही जगह कहिड़ी आहे महीनो कहिड़ो आहे शैतान एतिरो मुसलत थी वियो आहे जो काई इज़त एहतराम कोन्हे तंहिंजे करे रजब महीनो अल्लाह जो महीनो आहे असां समूरा भी अल्लाह जा बाना ऐं दुनिया जे अंदर जेके भी औरतूं आहिनि रब जूं बानियूं आहिनि तंहिंजे करे बाननि ऐं बाननि खे रब जी हमेशह बंदगी करणु घुरिजे रांदियूं मेलियूं अजाया कम इंसान ईअं कुॾी करे थो के कबूतरनि जा शौक़ीन के कुकड़नि जा शौक़ीन के मेलनि जा शौक़ीन इन में कहिड़ो न माण्हू पंहिंजो वक़्तु अजायो थो करे पंहिंजो क़ीमती वक़्तु विञाए थो हासिलात कुझु ई कोन्हे बसि अखियुनि जो ड्रव आहे जेके 2 रुपया आया कॾहिं विया ये शर्त जुआ अल्लाह पाक कुरान पाक जे अंदर फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फजतनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून ईमान वारो बेशक नशो ऐं जुआ जेके भी गोटे खेॾण रांदियूं आहिनि ये अमल शैतानी अथव फजतनिबू अल्लाह तो चवे त ईमान वारो इन्हनि खां पासो कयो त कामयाब थींदव हर मुसलमान पाण सोचे समझे त मुंहिंजो इन्हनि अजायन शयुनि खां केतिरो पासो आहे त अल्लाह जो शुक्र करे पर जेकॾहिं ओॾे लड़ी वियो आहे त हाणे बि तौबा ताइब थिए जेके अल्लाह शौक़ जिन शयुनि जो ॼारायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शयुनि जो शौक़ ॼाराइण फरमायो सहाबा कराम जिन शयुनि खे पसंदि कंदा हुआ अहल बैत इज़ाम जिन शयुनि खे पसंदि कंदा हुआ अहलुल्लाह जिन शयुनि खे पसंदि करे विया नेक सालिह बाना मुंहिंजा मुस्लमान भाइर असां बि उन्हनि शयुनि सां मोहबत कयूं उन्हनि शयुनि खे पंहिंजे ज़िंदगीअ में अपनायूं त जीअं अल्लाह पाक उन्हनि खां राज़ी थियो यकीनन कहिड़े भी दौर जे अंदर ईमान जे हालत में जेकॾहिं माण्हू उहे अमल कंदो
अल्लाह जे पहिरियन खां राज़ी थियो त पोयन खां बि राज़ी थियण फरमाईंदो। तंहिंजे करे दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसिर आहे, नेकीअ जे तरफ़ विख वधायूं, गुनाह जे कमनि खे बदमाशियुनि जे कमनि खे छॾियूं। अल्लाह पाक फरमाए थो इन शयुनि खां पासो कयो त तव्हां कामयाब थींदव। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे बाबरकत महीननि जे इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन महीने जे अंदरि अल्लाह जी वाखाण, रब जो ज़िक्र, क़ुरान पाक जी तिलावत ऐं रोज़ा रखण जी काफ़ी फज़ीलतूं बयान थियल आहिनि। बस दुआ आहे अल्लाह पाक जेके नफ़िली अमल आहिनि उनजे करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए, पर ख़ुसूसन जेके फ़र्ज़ आहे 5 वक़्त निमाज़, क़ुरान पाक जी तिलावत, पंहिंजे अखियुनि में हया पैदा करण, पंहिंजे हथनि में अल्लाह जो ख़ौफ़ रखण त इहे हथो ग़लति जाइ ते इस्तेमालु न थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। कामिल मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। तंहिंजे करे ज़बान सां बि कंहिंखे ईज़ाइणो न आहे ऐं हथ सां बि कंहिंखे ईज़ाइणो न आहे। कामिल मुस्लमान इहो आहे। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे अल्लाह पाक हिक ॿिए जे एतिराम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हिननि इज़त भरे महीननि जी रब साईं इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।